खां मदद घुरनि ऐं जॾहिं राह उन्हनि खे फंड थी ॾे त इहो मुतालबो थी करे त सरज़मीन सिंध ते तबाहकारियूं कयो। पोइ जॾहिं हिते इहा मूवमेंट शुरू थी थिए ठुश ठुश वारी त पोइ इदारनि जो कमु आहे मुल्क खे बचाइणु, इदारनि जो कमु आहे अहिड़े शरपसंदनि खे जेको आहे हथु करणु। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हिकिड़ी जेका न्यूज़ जी दुनिया हूंदी आहे, ख़बरुनि जी जेका बि दुनिया हूंदी आहे, उन में ख़ासि तौर ते ब्रेकिंग न्यूज़ जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो दुनिया में कॉम्पीट करण जे लाइ चैनल हिक ॿिए खां गो खणण जे उन रविश में तमामु घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि ऐं ब्रेकिंग न्यूज़ में हमेशह मनफ़ी जेको पहलू हूंदो आहे, जेका मनफ़ी ॻाल्हि हूंदी आहे, उनखे घणो बूस्ट कयो वेंदो आहे, एक्सप्लॉइटेशन कई वेंदी आहे त जीअं रेटिंग अचे। त मां तव्हांखे आम सादे मिसाल में सम्झायां त जॾहिं को आपघाती जैकेट या को हैंड ग्रेनेड पुलिस या कानून लागू कंदड़ इदारा हथु कंदा आहिनि, डिफ्यूज़ कंदा आहिनि, त उन जा तव्हां ॾिसंदा हूंदा आम उर्दू चैनल्स ते 2 या 3 टिकर हलंदा त फिलाणे हंधा आपघाती जैकेट पुलिस हथु कई आहे ऐं उनखे डिफ्यूज़ कयो आहे, हैंड ग्रेनेड हथु कयो आहे, उनखे उन्हनि डिफ्यूज़ करे छॾियो आहे, यानी इम्कानी जेको नुक़सानु हुयो उनखां जेको आहे आम शहरनि खे बचाए वरितो आहे पुलिस या कानून लागू कंदड़ इदारनि। उहे 2-3 टिकर हलंदा आहिनि, ॻाल्हि ख़तमु थींदी आहे, पर उनजी उबतड़ जॾहिं उहो आपघाती जैकेट उहा फाटे थी, किथे हमिलो थिए थो या दस्ती बम किथे उछलाए को नुक़सानु थिए थो त उहे सॼो ॾींहुं ब्रेकिंग दॿा फिरंदा आहिनि चैनल्स ते, यानी उनखे तमामु घणो बूस्ट कयो वेंदो आहे ऐं उन मामले खे तमामु घणो वधायो वेंदो आहे। सॼे हर बुलेटिन में उहा न्यूज़ पई हलंदी आहे जेका तबाहकारी वारी हूंदी आहे, पर उनजी भेट में जेका पॉज़िटिव शइ हूंदी आहे या जेको बि का एफर्ट वठंदा आहिनि त उहा 2-3 टिकर जी न्यूज़ हूंदी आहे, उनखां पोइ उहो जेको आहे मामिलो ख़तमु कयो वेंदो आहे। इहा मिसाल ॾियण जो इन जे लाइ मां मुनासिबु सम्झो हिन महिल त काल खां जेको मातम शुरू कयो वियो आहे, जेका मनफ़ी प्रोपेगेंडा शुरू कई वई आहे या जेके तोबुनि जो रुख आहे उहो कुझु माण्हुनि पारां मुश्ताक सरकी जी ज़ात ॾे कयो वियो आहे, हीउ को पहिरियों दफ़ो न आहे। इन खां अॻु बि असां तनक़ीद खे मुंहुं ॾींदा रहिया आहियूं। इन खां अॻु बि जेको आहे मुख़्तलिफ़ जेके हरबा हलाए मुंहिंजी ज़ात खे तकरारी करण जी कोशिश थींदी रही आहे, पर हमेशह उहे अंसर जेके आहिनि जेके करे कुझु नथा सघनि, हमेशह उहे गोॾनि भर किरिया आहिनि ऐं मुश्ताक सरकी पोइ बि जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हांजे आॾो आहे ऐं मैदान में आहे। हिकिड़ी नेगेटिव तरीक़े सां मुहिम हलाइनि पिया त मुश्ताक सरकी हीअं करे छॾियो, हूअं करे छॾियो, हे थी वियो, हो थी वियो। अड़े बाबा, जॾहिं मुश्ताक सरकी इन मिसिंग पर्सन कैंप ते पंहिंजे बचड़नि खे छॾे उन न्याणियुनि वटि पहुचे थो, समूरे दोस्तनि सां पहुचे थो, सवें दोस्तनि सां पहुचे थो, यानी उन कैंप ते वेठल सभिनी धुरनि जो एतिरो स्ट्रेंथ न हुई तादाद जेतिरो मुश्ताक सरकी उते संगत खे साण करे ईद जे ॾींहुं पहुचे थो, केतिरा ई कलाक वेहे थो ऐं पंहिंजे फेसबुक इन पे ID तां 2 कलाकनि ताईं लाइव सॼी दुनिया खे उहो न्याणियुनि जो दर्द, लुड़क ऐं उन्हनि जा जज़्बा, उन्हनि जा मुतालबा, उन्हनि जी नारेबाज़ी सॼी दुनिया खे पंहिंजे इन ID तां ॾेखारे थो। ईद जो ॾींहुं परे न आहे, ताज़ो वेझो। उन मामले खे बि तव्हां नज़रअंदाज़ था कयो ऐं जीअं मूं चयो त आपघाती जैकेट फाटे थी त वॾी ब्रेकिंग आहे, साबित डिफ्यूज़ थिए थी, इंसानी जानियुनि जो बचाव थिए थो त उहा का ख़बर न आहे। पोइ जॾहिं मुश्ताक सरकी अफ़साम अफ़ाम सां ईद नथो करे, पंहिंजी न्याणियुनि सां ईद करे थो,
उन्हनि जो कर्ब महसूस करण खां उन्हनि सां गॾु वेहे थो, उन्हनि न्याणियुनि खे अजरक पाराए थो, सवें दोस्तनि खे पंहिंजे बचनि सां ईद करण खां रोके उते प्रेस क्लब पहुचाए थो, गॾिजी वञे थो उन्हनि सां, त इहा ॻाल्हि उन्हनि कुवतनि खे पसंदि नथी अचे। कहिड़ियूं कुवतूं? जेके बार बार मुश्ताक सरकी खे टैग ऐं मेंशन कंदियूं सोशल मीडिया ते, त हिननि न्याणियुनि ॾे वञ, हिननि न्याणियुनि सां बीह, हिननि न्याणियुनि जी वाउर कर। पोइ जॾहिं हुनमें देरि सवेर थिए थी त पोइ अची वावेला शुरू कनि था। मुश्ताक सरकी खे को दर्द न आहे, उन्हनि ॾे न्याणियुनि ॾे न वेंदो, मिसिंग पर्सन्स ते न ॻाल्हाईंदो, ख़ौफ़ज़दा आहे, हीअं आहे हूअं आहे, माना एॾी प्रोपेगेंडा थी थिए। पोइ जॾहिं उहो मुश्ताक सरकी पहुचे थो त उन्हनि जा वात बंदि था थी वञनि। पोइ उहा प्रोपेगेंडा छाजी कनि? पोइ वरी ॿिए रुख़ो था साईं प्रोपेगेंडा शुरू कनि। त मुश्ताक सरकी वियो उते, माना पंहिंजे कंहिं प्लानिंग तहत वियो। मुश्ताक सरकी छुड़वाग छोकिरा वठी वियो। मुश्ताक सरकी जेको आहे टाइम पास करणु वियो। त इन क़िस्म जूं जेके चिथरूं थियनि थियूं, माना असांजी नियतनि ते अमल ते पाण मुरादा तबसरा शुरू कनि था माण्हू, जिन वटि कुझु न आहे अमल जे लाइ। ऐं तबसरा वरी उहे था कनि, चिथरूं उहे था कनि, सिंध सां वफ़ादारी जी खोखली दावा उहे था कनि जेके उन्हनि न्याणियुनि वटि न पहुता, जेके हिन कराची प्रेस क्लब ते लॻल केतिरनि ई ॾींहंनि खां कैंप ते न पहुता। उहे माण्हू घरनि में वेही करे राति खां वठी बकवास कनि पिया, गद्दार सिंध जो सर्टिफिकेट इशू था कनि, त मुश्ताक हीअं करे छॾियो, मुश्ताक हूअं करे छॾियो। त मूंखे इन प्रोपेगेंडा जी का बि परवाह न आहे। ॿ ॻाल्हियूं मां क्लियर करण लाइ लाइव आयो आहियां, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जिन जो मूंसां साथ आहे, जिन जी मूंसां हमेशह हिमायत रही आहे। मां उन्हनि खे अची ॿुधाइणु चाहियां थो त ही जेके थोका माण्हू आहिनि, जेके पाण कुझु नथा कनि, तव्हां कैंप जो रिकॉर्ड खणी ॾिसो। जेतिरे ॾींहंनि खां बि हो जेको आहे असांजा दोस्त उते वेठा हुया, असांजा न्याणियूं वेठियूं आहिनि, 10 खां 15, 15 खां 17, 6, 8, 10 इहो तादादु हुयो। ही जेके अॼु जेको आहे पंहिंजनि ते शींहं हज़ारनि में कमेंट्स ॾियनि था गारियुनि वारा, इन मां 0.5% बि 5% माण्हू अमली तौर ते हुन कैंप ते न पहुता। भले उहे कराची में रहंदड़ हुजनि या सिंध जे जहिड़े बि ज़िले में उन्हनि तालुक़ वास्तो हुजे या रिहाइश हुजे, अॼु जेके बकवास कनि था, को बि माण्हू अमली तौर ते लाड़काणे में बि न पहुतो, कराची प्रेस क्लब ते बि उन कैंप ते न पहुतो। अॼु जेके वॾा चैंपियन थियनि पिया, वॾा जेके इहे तनक़ीद कनि पिया, त इन्हनि खे शटअप कॉल अची वई आहे त हाणे बकवास कनि छा ते आख़िर। इहो सस्तो नशो करे फ्रस्ट्रेशन किथे कढनि? इहे हिकिड़ी मनसूबा बंदी तहत जाखोड़ी किरदारनि खे, अमल पसंद किरदारनि खे, मैदान में बीहण वारनि खे तनक़ीद जो निशानो बणाए बदज़न करण जी भरपूर कोशिश कई पई वञे, जंहिंजो सिधो अणसिधो फ़ाइदो उन्हनि ई कुवतुनि खे आहे जेके इन धरती जे माण्हुनि जे ख़िलाफ़ आहिनि, जेके सिंधी नौजवान जे हक़नि जे ख़िलाफ़ आहिनि, जेके सिंधी नौजवान खे दीवार सां लॻाइणु चाहिनि था। ही सिधो फ़ाइदो उन्हनि खे पहुचाए रहिया आहिनि। मूं हिकिड़ी पोस्ट रखी त टियों ॾींहुं सभिनी ख़बर आहे, मां टियों ॾींहुं लाइव हुयुसि, जेको SRP जा दोस्त या सिपाही, उन्हनि जो एहतजाज हुयो। 25 खां 30 माण्हू उहे उते एहतजाज कनि पिया। उन्हनि सां मां लाइव आयुसि प्रेस क्लब ते। उन कैंप सां गॾु, एहतजाज सां गॾु मिसिंग पर्सन जी कैंप हुई। जीअं मां पंहिंजो उन्हनि जी हिमायत वारो सेशन लाइव ख़तमु कयो त उन्हनि 25-30 खे अलॻि 10-12 दोस्त मूंसां गॾु आहे, जेके उन्हनि सभिनी खे वठी मूं उते कैंप ते पहुतुसि। इन जेको आहे मिसिंग पर्सन्स कैंप ते अधु कलाक असां बीठा रहियासीं, उन्हनि जे नारेबाज़ी में असां शामिल रहियासीं। प्ले कार्ड मूं खणी जेको आहे एहतजाज कयो, हिमत वधाई, हौसलो वधायो, उन्हनि जी ताईद कईसूं त उन्हनि जा नौजवान बाज़ियाब थियणु घुरिजनि। त हिकिड़ी साज़िश तहत
अहिड़े माण्हुनि खे उन कैंप ते माइक थो ॾिनो वञे त जेके सिधी रीत इन झेड़े खे वधाइनि पिया, जेके पुरमन उन एहतजाज खे वॻोड़नि में या शरंगेज़ी में तब्दील करणु चाहिनि था, त मां उन्हनि जी ॻाल्हि कई त उहे माण्हू जेके पाक फौज के सीधी रीत गारगंद कन पिया, को लिखियल त न आहे, उन्हनि जा माण्हू बि बीठा आहिनि जिन खे गारियूं ॾियनि पिया, उन्हनि जूं वीडियो बि उते भरजनि थियूं, उहे बि भरनि पिया, तव्हां विच में मौजूद बि उन्हनि जा माण्हू भरनि पिया। को मूं पंहिंजे तरफ़ों त ॻाल्हि न कई त जॾहिं तव्हां एतिरी लेवल ते वञी, इंता पसंदी ते वञी करे उन इदारनि खे गारगंद कंदा, उन्हनि खे चैलेंज कंदा, त पोइ इहो फितरी आहे अमल जो रद्द अमल, पोइ छा जो रोअण आहे? इहो त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त मुंहिंजी ज़ात ते, मुंहिंजे ख़ानदान ते जेकॾहिं को मूंखे गारगंद कंदो, मां बि रद्द अमल में सां विढ़ंदुसि, जहिड़ो कंदुसि। हे त फ़र्दनि जी ॻाल्हि आहे। पोइ तव्हां जॾहिं मुल्क जी फ़ौज जे ख़िलाफ़ था सरेआम गारगंद कयो, ॻाल्हायो, चैलेंज था कयो, त मूं त ॻाल्हि न कई उन सारंग जोए जी, मूं त ॻाल्हि न कई इनाम जेको आहे अबाई साहब जी, मूं त हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त बाबा कैंप ते जॾहिं तव्हां पाक फ़ौज जे ख़िलाफ़ था ॻाल्हायो, उन्हनि खे गारगंद था कयो, त रद्द अमल में इहो एक्शन जेको थिए पियो, इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। त इन ते मां बार बार पंहिंजो मुंहिंजो स्टांस क्लियर आहे। यूनाइटेड टीवी जेको इलियास अबाई साहब जो चैनल आहे, उन जी वेबसाइट ते मुंहिंजो क्रिस्टल क्लीन मौक़िफ़ रखियल आहे, ऐं मां कॾहिं बि कंहिंखे धोखे में नाहे रखियो त मां एंटी स्टेट आहियां, न मूंसां अचो बटाकूं ड्राड़ूं फटाकूं हणो। मां त चयो आहे मां मुहिबतन पाकिस्तानी आहियां, मां बार बार चयो आहे, इहो मुंहिंजो राइट आहे त मां काथे बीहां, कंहिंसां बीहां, छा कयां। को मां सियासतदान त न आहियां, मां कॉम्प्रस अॻवान बि न आहियां, न मुंहिंजी का अहिड़ी एंटी स्टेट मूवमेंट सां का वाबस्तगी आहे। तव्हांजी आहे, तव्हां त असांजो इन खे एप्रिशिएट कयो त यार असां बावजूदि इन जे तव्हांजे नज़रिए सां सलाड़ियल न आहियूं, एंटी स्टेट तव्हांजी मूवमेंट जा हिसा न आहियूं, पाकिस्तान मुखालिफ़ सियासत जा हिसा न आहियूं। तंहिंजे बावजूदि जॾहिं नियाणियुनि ते पुलिस तशद्दुद थिए पियो, सिंध जी दिलि कराची में प्रेस क्लब ते, जॾहिं आकिब चांडियो जे घर ते हमिलो थिए थो, जॾहिं उहे नियाणियुनि जो तक़दुस चार दीवारी उनजो पायमाल थो थिए चादर जो, त पोइ मुश्ताक सरकी त हाणे पहुचे थो, पोइ तव्हांजी उन नियाणियुनि सां गॾु बीहे थो, उन जा सवें दोस्त तव्हांजे उन जदोजहद जेका पुलिस गर्दी जे ख़िलाफ़ आहे उन सां बीह थो रहे साबित क़दम थी। पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि नथी वणे, तव्हां चओ था जेके तव्हां तकरीरूं कयो था जज़्बाए थी करे, जेके तव्हां इदारनि खे ललकारियो था, त जेको तव्हां वटि अचे हमदर्दी ख़ातिर उनखे प्ले कार्ड ॾेई उन जी मौजूदगी में तव्हां घटि वधि ॻाल्हायो ऐं उन जी वीडियो भरियो, ऐं उन माण्हू खे बि इम्तिहान में विझो पाण सां गॾु। त मूं में इहा हैसियत न आहे, मां तव्हांखे वाज़े तौरु चवां थो, मां इहे बटाकूं ड्राड़ूं ठका न हणंदुसि जेके तव्हां हणो था, मूंखे न आहे, मूंखे न एंटी स्टेट मूवमेंट सां का दिलचस्पी न आहे जेका रियासत मुखालिफ़ तहरीक हुजे। तव्हांजी सियासत नज़रियो तव्हां सां आहे, जिते नियाणियुनि जे चादर ऐं चौधरी जो तक़दुस पामाल थींदो, उते बहसियत सिंधी मुश्ताक सरकी उते बीहंदो ऐं बीठो आहे। तव्हांजा वात तॾहिं न खुलिया त यार जहिड़ो बि आहे, इहा ई प्रेस क्लब जो गेट आहे, जिते ही कुझु ॾींहंनि खां बुख हड़ताल ते नियाणियूं वेठियूं, केतिरा साफ़ इन कैंप खे लताड़े होॾे मुंहुं करे हलिया वेंदा आहिनि, अखि बि न मिलाईंदा आहिनि त मथां असांजो फोटू अची वञे। इन ई प्रेस क्लब जे मुख्य दरवाज़े तो केतिरा मिनिस्टर, MP, MNAs तव्हांजी कैंप खे लताड़े गाॾी जो मिटी टायरनि जी तव्हां ते उछले तो लंघी वेंदा आहिनि। तव्हां इहा गैरत त न कई कॾहिं उन्हनि खे ललकारण जी, तव्हां उन्हनि खे त टारगेट न कयो त उहे इन कैंप ते हमदर्दी जे लाइ नथा अचनि। ॿारनि जे जेके बि मिसिंग नौजवान आहिनि उन्हनि जे मुतालबे जी ताईद जे लाइ नथा अचनि, जिन जी हैसियत बि आहे।
जिन वटि अख़्तियार बि आहे, जिन जी आवाज़ बि सघारी आहे, उहे त तव्हां ॾे नथा अचनि। पोइ जेको तव्हां ॾे अचे थो उहो ई बुरो थिए थो, पोइ तव्हां ॾे केरु ईंदो? मूं जेको ॾिठो, मूं फेसबुक ते राति रखियो त बाबा जॾहिं तव्हां पाक फ़ौज खे सरेआम गार गंद कंदा, पोइ ज़हनी तौर तयारु हुजो त रद्द अमल ईंदो। जॾहिं मूंखे मुंहिंजी ज़ात ते को गार ॾींदो, मां बि रद्द अमल ॾींदुसि। हो त इदारो आहे, मुल्की दिफ़ा जो इदारो आहे, सघारो। पोइ जॾहिं तव्हांजो झेड़ो ई उन्हनि सां आहे त पोइ इहे त नतीजा भोगणा पवंदा। ज़हनी तौरु हर को तयारु हुजणु घुरिजे। ॿिनि कबीलनि में जंग थींदी आहे असांजे क़बाइली ज़िलनि में, त ॿई कबीला हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा आहिनि। पोइ छा जा गिला शिकवा? तव्हांजा लीडर अमेरिका बर्तानिया में वेही करे सरेआम था इंडिया खां मदद घुरनि, ऐं जॾहिं राह उन्हनि खे फंड थी ॾे त इहो मुतालबो थी करे त सरज़मीन सिंध ते तबाहकारियूं कयो। पोइ जॾहिं हिते इहा मूवमेंट शुरू थी थिए ठुश ठुश वारी, त पोइ इदारनि जो कमु आहे मुल्क खे बचाइणु। इदारनि जो कमु आहे अहिड़े शरपसंदनि खे जेको आहे हथु करणु। त पोइ त तव्हांजा लीडर सरेआम जॾहिं इंडिया खां मदद था घुरनि, जॾहिं मुल्क सां सिधी दुश्मनी जो ऐलान था कनि, ऐलान जंग था कनि, त पोइ त इहो रद्द अमल त फितरी आहे। पोइ तव्हांजो छा शिकवो मुश्ताक सरकी? जॾहिं 19 करोड़ पाकिस्तानियुनि ते हिकिड़ो मुश्ताक सरकी छो थो तव्हांखे अखि में कंडो लॻे? केतिरा ई सिंधी आहिनि जेके पाकिस्तानी आहिनि, तव्हांजी सियासत सां उन्हनि जो कुझु न वञे, तव्हांजी जदोजहद सां बि उन्हनि जो कुझु न वञे। मुश्ताक त उन बावजूदि तव्हां सां गॾु बीठो आहे, मुश्ताक पंहिंजे दोस्तनि सां गॾु बीठो आहे। तव्हांखे इहा ॻाल्हि चङी नथी लॻे। माना मां अची तव्हांजी कैंप ते, तव्हांजे हिन मामलनि ते तव्हां जहिड़ियूं जज़्बात तकरीरूं कयां त पोइ सही आहे, वाह वाह। अड़े बाबा, जॾहिं मुंहिंजो हिसो ई न, मां हुन सियासत जो हिसो ई न आहियां। मां अलहदगी पसंदी वारी सियासत खे ऑन ई नथो कयां। मां एंटी स्टेट कंहिं मूवमेंट जो हिसो थियण ई नथो चाहियां। त पोइ तव्हां मूंखे छो था ज़बरदस्ती तनक़ीद करे इहे मेणा ॾियो त मुश्ताक सरकी एजेंसी जो आहे, मुश्ताक सरकी पाकिस्तानी आहे, मुश्ताक सरकी एंटी सिंधी आहे। अॼु मुंहिंजे मरण जूं बि ख़बरूं हलायो। संजीदा माण्हुनि मुंहिंजो फोटो रखी रेस्ट इन पीस लिखियो त माना अलविदा, मरी वियो। हाणे तव्हां मूंखे सर्टिफिकेट ॾींदा त मां जेकॾहिं पाकिस्तान जे ख़िलाफ़ नारो हणां त मां सिंधी आहियां। ख़ुदा रा अकुल सिखो। तव्हांजी सियासत नज़रियो तव्हां वटि तव्हां ताईं महदूद हुजणु घुरिजे। ज़बरदस्ती गन पॉइंट ते या ब्लैकमेलिंग करे गार गंद करे तव्हां छा था सम्झो? त तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ कयो। तव्हां वॾा मुहिबे सिंध आहियो, तव्हां वॾा तूर मार ख़ान आहियो, कांबू ख़ान थिया हो त गार गंद करे तव्हां वॾियूं मुल्क जूं पाड़ूं जेके आहिनि कमज़ोर कंदा ऐं असांखे भाड़ियो तसवुरु कंदा त न असां सिंध जा सचा न आहियूं। सिंध सां सचाई तॾहिं मुमकिन आहे जेकॾहिं मां पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हायां। सिंध सां सचाई तॾहिं तव्हां मञीदा जॾहिं मां फ़ौज खे गार गंद कयां। इन ॿटाकुनि ते केतिरो 70 साल खां भोॻायो आहे तव्हां सॼी क़ौम खे। असां खमियाज़ो था भुगतूं। असांजो नौजवान थो इनखे मुंहुं ॾे गरम नतीजनि खे। तव्हांजी ॿटाकुनि ते हर सिंधी नौजवान खे मशकूक बणाए छॾियो आहे तव्हांजे अमल। रहो पाकिस्तान में, खाओ पाकिस्तान जो, पैसा करेंसी पाकिस्तान जी, शुनाती कार्ड पाकिस्तान जो। न खपे न खपे तव्हांखे पाकिस्तान न खपे। रहो बि शहरनि में, डेवलप्ड एरियाज़ में, फ्लैटनि में था रहो, पहाड़ूं जंग में बि कच्चे में बि नथा रहो, आस इंजॉय कयो। पोइ वरी जॾहिं गार गंद था कयो पाक फ़ौज खे त पोइ जॾहिं रिएक्शन थो अचे त पोइ वावेला थी मचे। केतिरा किरोड़े सिद्धियुनि ॿिए कंहिं माण्हू खे जेको बि इरिलेवेंट आहे इन मूवमेंट जो हिसो न आहे, गैर लाॻापियल माण्हू आहे सिंधी किरोड़नि, कंहिं ॿिए सिंधी खे त को खणे, कंहिं ॿिए सिंधी जे चादर ऐं चौदीवार जो तकदुस त पायमाल थिए। इहो सॼो जेको थिए थो उन में तव्हां नज़रसानी कयो, पंहिंजी पॉलिसीज़ खे ॾिसो। ॻाल्हि कयो था इंडिया जी मदद जी, ॻाल्हि कयो था मुल्क खे कमज़ोर करण जी। बीठा हो शहरनि में, रहो था घरनि में, आहियो सरकारी मुलाज़िम। पोइ जॾहिं
एक्शन जो रिएक्शन तो अचे त पोइ वरी मुश्ताक सरकी ते था मलबो करियो। जेतिरा पोस्टूं, जेतिरा ट्वीट्स, जेतिरा व्हाट्सअप मैसेज राति खां वठी मुंहिंजे लाइ हलाया तो मनफ़ी प्रोपेगेंडा जा, एतिरो सारंग जोए जे लाइ लिखियो आहे त शायदि उन्हनि क्वार्टर्स में तव्हांजो आवाज़ पहुचे आहे। माना मौक़ो खपे थो। मुश्ताक सरकी जो छा ॾो आहे, तव्हांजा धंधा बंदि था थियनि कराची में। बटाकू हणी नौजवाननि खे 20 खां 26 साल जे नौजवान खे कचनि ज़ननि खे तव्हां बज़न करे इस्तेमालु था कयो ऐं इन जा बेनिफिशरी मुल्क खां ॿाहिरि वेठल उहे माण्हू आहिनि जेके सरेआम मुल्क सां बग़ावत जी दावा था कनि, जेके सरेआम पंहिंजे माण्हुनि खे नौजवान खे माराइनि था, जेके सरेआम असांजे नौजवान जूं ज़िंदगियूं तबाह कराइनि था। जेल वञो, सेंट्रल जेल ॾिसो, लांडी जेल ॾिसो, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾिसो। मां जेकॾहिं सच थो चवां, पंहिंजे माण्हुनि खे मां सम्झायां थो, नौजवान खे हर कंहिंजी चॉइस आहे। मां इहो नथो चवां कंहिंखे त बाबा तव्हां हे सियासत कयो, हे न कयो। जेके बि अलहदगी पसंदि आहिनि उन्हनि जे लाइ बि ओपन स्पेस आहे। वञी पंहिंजी सियासत कयो, बग़ावत कयो, मुल्क सां विड़ो। असांजो छा वञे तव्हां सां जेके माण्हू आहिनि, हज़ारनि, 500 आहिनि, लख आहिनि, मुंहिंजी ज़ात ते कहिड़ो फ़र्क़ु थो पए। पर जॾहिं मां नौजवान खे पंहिंजो नरेटिव थो ॾियां, मां पंहिंजो बयानियो थो ॾियां, त मां मुहिबतन पाकिस्तान जेको मां सां बीहण चाहे थो, मोस्ट वेलकम। 250 खां 300 माण्हू मुंहिंजे घर ते डेली विज़िट कंदा आहिनि, नौजवान कराची शहर जा। मसइलो छा आहे हुननि जो? तव्हां जिन खे हरू भरू इंगेज करे दीवार सां लॻारायो था। फैक्ट्री में नौकिरी न आहे, 17,500 जी सिंधी नौजवान जो इहो मसइलो आहे। उन फैक्ट्री में उनखे एंटी स्टेट करे पश्तून, मुहाजर ऐं फैक्ट्री जो सेठ दीवार सां थो लॻाए, बेरोज़गार थो करे, उन ते कूड़ा केस दाख़िल थो कराए, छाकाणि त ॾोह इहो आहे तो एंटी स्टेट आहे। माना हर सिंधी उन्हनि जी नज़र में रियासत मुखालिफ़ आहे। इहो मुश्ताक सरकी तासुर ख़तमु करे पियो कराची में। ऐं हाणे कंहिं फैक्ट्री वारे जे पीउ खे बि ताकंदा आहिनि, कंहिं सिंधी खे इहो इल्ज़ाम लॻाए त तूं पाकिस्तान मुखालिफ़ आहे, निकिर, नौकिरी न कर, तो ते FIR करायूं। बाबा जेके पाकिस्तान मुखालिफ़ सियासत कनि था उनजो तायुन कयो। कंहिं बेगुनाह सिंधी जो कहिड़ो ॾोह आहे जो उनखे कूड़े केसनि में, दहशतगर्द में फिट था कयो, पंहिंजो हक़ थो घुरे। क़ौम परस्ती ऐं अलहदगी पसंदी में वॾो फ़र्क़ु आहे। घणा क़ौम परस्त अॻवान आहिनि, सियासत कनि पिया, उन्हनि जे माण्हुनि खे टच ई नथो कयो वञे। डॉक्टर कादर मक्सी साहब जा फॉलोअर्स आहिनि सिंध में, सिंध जी दिलि कराची में मुतहरिक आहिनि, सियासत कनि पिया, पंहिंजनि जी मालिकी कनि पिया। कॾहिं उन्हनि जे घर में को ॾाकण रखी घिरियो पुलिस वारो? SUP जा कारकुन आहिनि, साईं जलाल महमूद शाह जा, कराची में हज़ारे सिंधी आहिनि। कॾहिं उन्हनि जे घरनि में का थी फोर्स डिसअपीयरेंस जेका आहे, जबरी गुमशदगी, हे उन्हनि जी थिए पई जेके सिधो ललकारनि पिया। ही उन्हनि ते एक्शन थिए पियो जेके सिधो विढ़ण जी ॻाल्हि कनि पिया। मां नथो चवां, उन्हनि जा लीडर चवनि पिया, YouTube ते वीडियोज़ आहिनि। जॾहिं बि हिते को कानून लागू करण इदारे जे कंहिं एहलकार ते फायरिंग थिए थी, को शहीद थिए थो, को ज़ख़्मी थिए थो, अधु कलाक में ज़िम्मेदारी क़बूल कनि था असांजा जोधा। अड़े बाबा, जॾहिं क़बूल था कयो त क़बूल त अलक़ाइदा बि कंदी आहे, क़बूल त दाइश बि कंदी आहे, क़बूल तव्हां बि कयो था, क़बूल बलोचिस्तान लिबरेशन आर्मी बि कंदी आहे। पोइ जॾहिं तव्हां क़बूलियो था त रियासत तारुक में ईंदी, पोइ इहे सॼियूं ऑर्गेनाइज़ेशन टेररिस्ट डिक्लेयर थींदियूं आहिनि। पोइ जॾहिं दहशतगर्द डिक्लेयर थियनि थियूं त पोइ उन्हनि जी चुरपुर ईअं ओपन नथी हुजे। मिसिंग पर्सन कैंप ते जेके बि न्याणियूं दोस्त जदोजहद कनि था पुरमन, असां उन्हनि सां गॾु हुयासीं, गॾु आहियूं। बाक़ी को इहो तवक़ो करे त कैंप ते पहुची मुश्ताक सरकी बि लानतान करे, मुश्ताक सरकी बि जज़्बाती थिए त पोइ मुंहिंजी तव्हां हाज़िरी क़बूल कंदा, माना बाक़ी न कंदा। बाबा, मुंहिंजो स्कूल ऑफ थॉट ॿियो आहे, मुंहिंजो लाइफ जो नरेटिव ॿियो आहे, मुंहिंजो बयानियो ॿियो आहे। मां तव्हां सां सहमत न आहियां, न थींदुसि। मुंहिंजे शहर कराची में मुंहिंजे नौजवान सां सभई मसइला आहिनि डेली बेसिस ते। तव्हांजे यूनिट सेक्टर जेके यूनिट ऑफिस आहिनि तव्हांजा,
या तव्हांजे अॻवाननि जा घर आहिनि, छो नथा सिंधी माण्हू वञनि मदद जे लाइ, कंहिं मसइले जल जे लाइ? मुश्ताक सर्किट छो था अचनि? छो जो मुश्ताक सर की इहो तासुर ख़तमु कर त मां मुंहिंजो नौजवान मुल्क जे ख़िलाफ़ न आहे, ऐं जॾहिं न आहे त उनखे ट्रीट थो कयो वञे इक्वल, जीअं उर्दू स्पीकिंग खे कनि पिया, जीअं पंजाबी नौजवान खे कनि पिया, जीअं पश्तून खे कनि पिया, जीअं बलोचनि खे कनि पिया, जीअं गिलगित बिल्तिस्तान खे कनि पिया, जीअं कश्मीरनि खे कनि पिया, जीअं रियासती सिराइकिन खे कनि पिया, तीअं ई वञी उन्हनि सिंधियुनि खे उहे ट्रीट था कनि। त इहो मुंहिंजो ॾोह आहे जो मां उन नौजवान खे रोज़गार थो वठी ॾियां, कोशिशि पियो कयां त उहे रोज़गार सां लॻनि, कोशिशि पियो कयां त को उन्हनि ते पुलिस वारो डंडो न खणे, कूड़ी FIR न करे। इहो मुंहिंजो ॾोह आहे। ऐं ही जेके माण्हू माॾे सवें माण्हू डेली अचनि था, उन्हनि जी का न का मदद कयां थो पंहिंजे वसार, इहो मुंहिंजो ॾोह आहे। त माना तव्हांखे इहा ॻाल्हि नथी वणे, छो जो तव्हां इन्हनि खे ई विकिणी, इन्हनि नौजवाननि जूं नौकरियूं खाई हज़म करे भत्ता वठंदा आहियो। ही थोड़ा माण्हू आहिनि जेके हे बकवास कनि था मुंहिंजे ख़िलाफ़। मां चैलेंज थो कयां, अचो मूंखे ॿुधायो त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, छा कयो, कहिड़ो मां गुनाह कयो आहे, कहिड़ी मां सिंध सां गद्दारी कई आहे, कहिड़ी मां धरती सां गद्दारी कई आहे? तव्हांजी नज़र में सिंध जो जोधो उहा जेको बटाको हणे ठरो पी करे, जेको सुल्फियूं हणी करे ठकायो हवाल कटे वॾा, माना सिंध जो जोधो उहा दोदो बस। ॿियो अमल जेको बि पॉज़िटिव करे, मुस्बत अमल, तव्हांजी नज़र में सिंध जो कॾहिं बि सचो नथो सघे। तव्हांजा पंहिंजा पैरामीटर्स आहिनि डिज़ाइन थियल, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट आहे, सेल्फ डिज़ाइन वर्ल्ड में रहो पिया दुनिया में, त हे माण्हू सचो आहे, हे माण्हू गद्दार आहे। तव्हांखे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे, तव्हां सर्टिफिकेट विरायो, अमल कयो, अचो मैदान में, बाय ऑल मीन्स मुख़्तलिफ़ रुखनि खां माण्हुनि जी मालिकी कयो शहर कराची में, तालीम, सिहत, रोज़गार जे मद में। त इहा बि सिंध जी ख़िदमत आहे, इहे अरड़ा किरदार थियो। बाक़ी उहे मां पोस्ट रखी आहे त यार प्रेस क्लब ते ट्रियोनी मां वियो आहियां 25 दोस्तनि सां गॾु, इहा पोस्ट रखी आहे त उते पाक फ़ौज जे ख़िलाफ़ वॾो गन थियो, वॾी गारगन थी। उहे मां गारियूं हिते ॿुधाए बि न सघां, जेके माइक ते वीडियो रिकॉर्डिंग्स आहिनि, जेके उन्हनि जा दोस्त कनि पिया। त उनखे मां तव्हां बर्दाश्त नथा करे सघूं। न असां एतिरा तुरम ख़ान आहियूं, न एतिरा असां मुड़ुस माण्हू आहियूं तव्हांजी ज़बान मुताबिक़। मां नथो विड़ी सघां था पाक आर्मी सां, मां इहो धोखे में नथो रखी सघां कंहिं नौजवान खे त मां एॾो वॾो को फ्रीडम फाइटर आहियां, हवाली आहियां। मां पहिरें ॾींहं खां चवां थो, जेके बि मूंसां गॾु आहिनि, टीम मुश्ताक सरकी में हज़ारे दोस्त, उन्हनि हिकु हिकु खां पुछो त कॾहिं मां कंहिंखे ऑफ द रिकॉर्ड कचहरी में बि हवाल न कटियो आहे, त मां हीअं करे छॾंदुसि, मां हूअं करे छॾंदुसि। मां पेट्रियटिज़म ते सभिनी खे जेको आहे बीहारियो आहे पाण सां गॾु, त मां मुहिबतन पाकिस्तानी आहियां, मूंसां बीहो न बीहो तव्हांजो राइट आहे। जेको न बीठो आहे उनजे लाइ बि इज़त आहे, जेको बीठो आहे उनजे लाइ बि इज़त आहे। ही हाणे तव्हां दलाली चओ, इहे पेड जुमला, पेड सेंटेंस, भाई हो दलाल आहे, हो एजेंसियुनि जो आहे, एजेंट आहे। अरे बाबा तव्हां मुड़ुस, तव्हां ते असां ज़िम्मेदारी छॾी आहे, बसि तव्हां वञी जेको आहे फतेह कयो मुल्क खे। हे माण्हू जिन जो इख़लाक़ी दर्जात इहे आहिनि त पंहिंजनि मथां शीन, हिननि उहा बकवास सिराज कासिम तीली ते कई जेका अॼु मूं ते कनि था। इहा बकवास नदीम रिज़वी अमेरिका को वेही तव्हांजी माउ भेण हिकु थो करे सॼी क़ौम जी वेठो सरेआम डेली। इहा गैरत उन ते कई तव्हां जेका मुश्ताक सरकी खे माउ भेण जूं गारियूं पिया ॾियो, कयो न गैरत। मिनसल क़ौम सिंधी जी गैरत जो तक़ाज़ो हुजणु घुरिजे। इहा गैरत जेका पंहिंजनि ते कयो पिया भाड़िया थोका, इहा गैरत धारियुनि ते कयो त मां तव्हांखे मञा वाक़ई सिंध आहियो। रुगो पंहिंजनि जी ॼुंडा पट, रुगो पंहिंजनि जूं टंगूं छिकण, इहा तव्हांजी। मां पंहिंजे मिज़ाज, पंहिंजी सोच, पंहिंजी कंस्ट्रक्टिव अप्रोच सां पंहिंजे नौजवान जे लाइ जेको कुझु करे सघां थो कंदो रहंदुसि। तव्हांजी बकवास जी मूंखे का परवाह न आहे, का फ़िक्र न आहे। तव्हां पाण खे ॾिसो, पोइ असांखे ॾिसो, केरु बीठो आहे तव्हां सां गॾु। तव्हांजे रवैयनि, किरदार ऐं कंडक्ट जे करे तव्हां अकेला थिया हो। तव्हांखे पंहिंजा बि नथा कनि इन बटागिरी जे करे, इन हवालनि जे करे वेही करे ठरो पी करे अलाए छा चई छॾंदा आहियो।
पोइ उन जा रिज़ल्ट केॾा ख़तरनाक भयानक अचनि था, जवानियूं तबाह थी वञनि थियूं नौजवाननि जूं। कयो सियासत वञी, बलोच बि कनि था, विढ़नि था, पश्तीन बि विढ़नि था, वञो पहाड़नि में, वञो ॿेलनि में, असां छा वञे तव्हां सां, वञी पंहिंजो जेको मोटिव आहे उन ते वञी कयो कमु। बाक़ी इहे सॼो ज़ोरी माना मुश्ताक सर की फ़ौज जे ख़िलाफ़ ॻाल्हाए त सिंध जो पुटु आहे, मुश्ताक सर की आर्मी खे गारगंद करे त सिंध जो सचो पुटु आहे, सिंध जो अॾो किरदारु आहे, सिंध जो बहादुर आहे। अड़े बाबा इहे लेबल मूंखे न खपनि। मूंखे जेको सम्झ में ईंदो, मां हर ज़बान ॻाल्हाईंदड़ सां प्यारु कंदो आहियां। मूंखे मुल्क जो हर शहर, हर सूबे जो मज़लूम मूंखे प्यारो आहे। मां इन इंतिहा पसंदाना सोच जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहियां, न वरी कंहिंखे धोखे में रखियो आहे। त जंहिंखे इहो वणे थो ठीकु आहे, नथो वणे तव्हांजो रस्तो अलॻि आहे, मुंहिंजो रस्तो अलॻि आहे। बाक़ी अमल करे माण्हुनि जूं दिलियूं खटियो। त लाड़काणे में मां बेसिक पर्सन कैम्प ते वियुसि, मां पंहिंजी ॻाल्हि क्लियर रखी। मां कराची प्रेस क्लब ते ईद ते वियुसि, उहे माण्हू गवाइनि, बावजूदि इन जे कैंपनि जो रवैयो असां सां छा हुयो उहो बि गवाए हर को। टियों ॾींहुं मां वियो आहियां, उन ॾींहुं रवैयो छा हुयो उहो बि हर को गवाए। त माना जॾहिं तव्हां तय करे छॾियो आहे त ही माण्हू असांजे ख़िलाफ़ आहे, पाण मुरादो तव्हांजे इहो तासुर क़ाइमु जोड़े छॾियो आहे ज़हननि में, त पोइ मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां सां गॾु बीहण जी, या मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे इन आवाज़ में आवाज़ मिलाइण जी। मूंखे जेको सम्झींदो मां पंहिंजे नौजवान जे लाइ उहो कंदो रहंदुसि, बग़ैर कंहिं तंज़ीम जे, झंडे जे, नज़रिए जे, मंशूर जे, नरेटिव जे। इनफ़राद तौर ते मां जेको बि कंहिंजे लाइ कुझु करे सघां थो, उहा मां नौजवाननि जी ख़िदमत, उन्हनि जी उन्हनि जी मदद मां कंदो रहंदुसि, ऐं उहे नौजवान हिन जी गवाही ॾींदा। बाक़ी हवाल बटाक सस्ता नशा करे नियाणियुनि खे था करियो, पंहिंजी भेनरुनि खे, माइरुनि खे परेशान। माना मां त तजुर्बे बुनियादनि ते ॻाल्हाईंदो आहियां। मां अमेरिका लंडन में उन्हनि सां ई मिलियो आहियां जिन जो किचन फंडिंग ते हले पियो। मां उन डाना रोहरा जो बि इंटरव्यू कयो आहे, कांग्रेस में जेको कैलिफोर्निया को आहे, एंटी पाकिस्तान। मूंखे त मां हरब्यार मरी जो बि लाइफ स्टाइल ॾिठो आहे किम्बरलैंड पैलेस लंडन में, जंहिंमें रहंदो हुयो। मां सभिनी खे सुञाणा, मां उन्हनि जी तजुर्बे जी रोशनी में मां तव्हांखे चैलेंज कंदो आहियां त अचो वेहो ॻाल्हायो। हवाल कटे सरज़मीन ते तव्हां माण्हुनि खे माराए, उन्हनि जा ख़ानदान तबाह करे, ज़िंदगियूं तबाह करे, जवानियूं खाई वियो उन्हनि जूं। यार तव्हांजी ग़लति पॉलिसियुनि, ग़लति या सही पॉलिसियूं तव्हां सां आहिनि। बाक़ी मुंहिंजी ज़ात ते मुंहिंजे दोस्तनि खे तनक़ीद कंदा, गारगंद कंदा त इन सां कुझु न वणंदो। इहा गैरत कयो धारनि जे ख़िलाफ़, इहा गैरत कयो सिंधी क़ौम ते भौंकदड़नि जे ख़िलाफ़, इहा गैरत कयो इहे तौबुनि जा रुख कयो नदीम रिज़वी जहिड़े कुदनि किरदारनि जे ख़िलाफ़ जेके सिंधनि खे ॾींहुं राति गारगंद कनि पिया। इहा गैरत कयो कराची में जेके बि कुवतूं आहिनि सिंधनि जे ख़िलाफ़, उन्हनि सां ईअं मुनज़िम त थियो। काल्ह खां वठी ॾिसां पियो त हिकिड़ो सोशल मीडिया ते सैलाब अची वियो आहे मुश्ताक सरकी जे ख़िलाफ़, कुझु न वरंदो। इहो मुनज़िम मनफ़ी प्रोपेगेंडा जेका मुहिम आहे सगारी सिंध दुश्मन कुवतनि जे ख़िलाफ़ हलायो, त तव्हांखे सलाम कयूं त वाक़ई जोधा आहियो। बाक़ी पंहिंजनि ते त तव्हां हमेशह शींहं रहंदा आहियो, हमेशह बकवास कंदा आहियो पंहिंजनि मथां। ॿियनि जे मथां तव्हां ईअं कुकुड़ थी वेंदा आहियो, ॿकरी थी वेंदा आहियो, शल न धारियो हुजे। पोइ उन्हनि खे मुश्ताक सरकी थो हिन सिंध जी दिलि कराची में ललकारे, जेका तव्हांजे लाइ अचरज जोगी ऐं सवालिया निशान आहे। त जेको कमु तव्हांजो आहे उहो असां पिया कयूं, बग़ैर कंहिं मफ़ाद जे, बग़ैर भतो वठण जे, बग़ैर फंडिंग जे, ज़ाती ख़र्च करे था असां पंहिंजनि जी मालिकी कयूं। अचो मैदान में त इहो सिंध